जय श्री झूलेलाल। हिन वक्त मां छत्तीसगढ़ राज्य जे बिलासपुर शहर जे चक्रभाटा में श्री सिंधु अमरधाम आश्रम में आई आहियां। हिन भव्य आश्रम जी शुरुआत एक नंढे से मंदिर प्रांगण सां थी हुई। चवंदा आहिनि आश्रम जा प्रथम गादेश्वर संत श्री बाबा गुरमुख दास जी इन आश्रम जी नींव रखी हुई। बाबा गुरमुख दास जी भगवान शिव जा परम भक्त हुआ। बाबा जिन जी माता बाबा जिन जो ध्यान भगवान झूलेलाल जी तरफ भी केंद्रित कयो। जेखा पोइ बाबा ठकुरन का दीक्षा ऐं गुरु मंत्र वठी भगवान झूलेलाल जी कठिन व्रत पूजा अर्चना करण लग्या। जेखा पोइ बाबा वट अचण वारे भक्तन के प्राकृतिक चमत्कारन जी अनुभूति थियण लगी। हिक ॾींहुं बाबा के भगवान झूलेलाल खां प्रेरणा प्राप्त थी कि हिक खूह जे पासे मंदिर ठाहियो वञे। तॾहिं बाबा गुरमुख दास जी हिन खूह जे पासे में हिक नंढो सो मंदिर ठाहियो, जो अॼु भगवान झूलेलाल जे आशीर्वाद सां भव्य ऐं विशाल आश्रम जे रूप में तब्दील थी वियो। हिते तव्हांखे मेन एंट्रेंस ते भगवान झूलेलाल जी रथ ते विराजित प्रतिमा जा दर्शन थींदा। अंदर हली करे हिन खूह जा दर्शन थींदा, जंहिंजो पाणी अॼु भी मिठो ऐं पीअण लाइक़ आहे। अंदर गर्भगृह में देवी देवताउनि सां गॾु भगवान झूलेलाल जी प्राचीन प्रतिमा ऐं बाबा गुरमुख दास जिन जी प्रतिमा जा दर्शन थींदा। ऐं पुगर देव के भगवान झूलेलाल खां जो 7 शयूं मिलियूं हुन जो चित्रण दर्शायो वियो आहे। ऐं पहिरें माले ते विशाल सत्संग हॉल आहे, जंहिंमें मोहित करण वारी प्रतिमाऊं विराजित आहिनि। हिते अॼु भी हर जुमे जो भक्तनि जे कष्ट निवारण लाइ बैठक लॻंदी आहे, जो कि सन 2000 में बाबा जिन जे ब्रह्मलीन थियण खां पोइ वर्तमान गादेश्वर साईं लालदास साहिब जिन जे सानिध्य में लॻंदी आहे, जिते हर शुक्रवार ॾींहुं पूरे ॾींहुं भंडारा प्रसादी भी हलंदी आहे।